ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 15 अध्याय में ॾिठो त अर्जुन खे उदास ॾिसी राजा युधिष्ठिर घणा ही शक भरिया सवाल कनि था। पोइ अर्जुन हिक त पहिरियां ही श्री कृष्ण भगवान जो उनखे छॾे वञण जो दुख हो, मथां राजा युधिष्ठिर अहिड़ा सवाल पुछिया जो हुन जो मन भरिजी आयो ऐं हू रोवण लॻो। पोइ आख़िरकार रोईंदे रोईंदे कहिड़ी तरह पंहिंजे मन खे काबू करे चयाईं, भाउ श्री कृष्ण भगवान असांखे छॾे वेंकट पधारजी विया आहिनि। श्री कृष्ण भगवान जो वेंकट पधारजण बाबति ॿुधी राजा युधिष्ठिर ऐं हस्तिनापुर जा सभु रहवासी ॾाढा दुखी थिया। आख़िर भगवान खे त ही मृत्युलोक त्याग करणो हो। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 16 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे बैल रूपी धर्म ऐं गऊ रूपी पृथ्वीअ जो पाण में ॻाल्हाइण। कृष्ण भगवान जे वेंकट पधारजण बाबति ॿुधी राजा युधिष्ठिर ऐं हस्तिनापुर जा सभु रहवासी ॾाढा दुखी थी विया ऐं राजा युधिष्ठिर इन समाचार खे ॿुधी ॾाढो दुखी थी चयो त हाणे आउं राज कोन कंदसि। ख़ैर कुझु वक़्त खां पोइ राजा परीक्षित वॾो थियो ऐं सभु राजकाज राजा परीक्षित खे ॾेई पंजई पांडव ऐं माता द्रौपदी हस्तिनापुर त्याग करे वन ॾांहुं रवाना थी विया। पोइ श्री सूत जी ॿुधाइनि था त हिकु भेरो बैल ऐं गऊ जी गॾिजाणी थी त उन में बैल रूपी धर्म हो ऐं गऊ रूपी पृथ्वी हुई। बैल रूपी धर्म गऊ रूपी पृथ्वी खां पुछियो त तोखे कहिड़ो ॾुख पहुतो आहे जो तूं रोईं थी। जेकॾहिं तोखे मुंहुं जे 3 पेरनि जे टुटण जो शौक़ु हुजे त उन जो सबबु ही आहे त कलयुग में घणा पापी माण्हू पैदा थी धर्म ऐं कर्म पंहिंजो छॾे ॾिनो आहे। चङा कर्म करण दुनिया मां हलिया विया आहिनि। कलयुग वासी माण्हू ईअं था चाहिनि त नाठीअ खां पैसा वठी पंहिंजी छोकिरीअ जी शादी करियूं ऐं पुटु वॾो थी माइटनि जी शेवा बदिरां सायरनि जो ग़ुलाम थी वञे। ब्राह्मण वेद पढ़ण में आलस था कनि ऐं शूद्र माण्हू वेदनि ऐं पुराणनि जे पढ़ण जी मर्ज़ी था रखनि ऐं क्षत्रियनि ब्राह्मणनि जी रक्षा ऐं शेवा करण छॾे ॾिनी आहे। या शायदि तूं इन करे रोईं थी जो श्री श्याम सुंदर मुरली मोहन प्यारो पंहिंजा चरण कमल तो ते रखंदो हो, सो वेंकट पधारियो आहे। कलयुग में अधर्मी राजा थी राज कंदा, सो मूं खे पंहिंजे अंदर जो हाल ॿुधाए। गऊ रूपी पृथ्वी ही ॻाल्हि ॿुधी चयो, तूं सभु कुझु सम्झी बि पोइ बि मूं खां छा थो पुछीं, जंहिं सबबु करे तुंहिंजा 3 पेर सच तप ऐं खिम्या टुटी विया आहिनि। फ़क़ति हिकु दया जो पेर बचियो आहे। उन वास्ते मुंहिंजो रोवण ॼाण, छाकाणि त आदमीअ खे सुख धर्म ऐं सचाई सां थींदो आहे। जॾहिं आदमी दया धर्म ऐं सचाई छॾे थो तॾहिं हू परमेश्वर जे दर्शन खे कॾहिं बि पाए नथो सघे ऐं
ही ॻाल्हि नथो सम्झे त धर्म कर्म सां ही ज्ञान थींदो आहे। घणो करे माण्हू ईअं चवंदो आहे त मुंहिंजो मन संसारी ॼार खां नथो छुटे, सो सिवाय ज्ञान जे संसारी मोह जो छुटणु ॾाढो मुश्किल आहे। लेकिन मां चई वर्णनि जे माण्हुनि ऐं राजाउनि जो शौक़ थी करियां त कलयुग जे अचण सां सभु कंहिंखे दुख थींदो। वधीक रोवणु मुंहिंजो हिन करे आहे त श्री श्याम सुंदर वेंकट ॾांहुं पधारिया आहिनि। जॾहिं संदसि चरण कमल रखण सां शंख चकर गदा पदम जा निशान मुंहं ते पवंदा हुआ, तॾहिं मां ॾाढी ख़ुशि थींदी हुयसि। अहिड़ो कहिड़ो जीव जगत में आहे जंहिं श्याम सुंदर जे अंतर ध्यानु थियण जो शौक़ु न कयो हूंदो। जेके 36 गुण हिन में हुआ तंहिंजो बयानु तोसां करियां थी त पहिरियों सच ॻाल्हाइणु, ॿियो इंसाफ़ सां रहणु, टियों हृदय में दया रखणु, 4 स्वभाव में धीरज रखणु, 5 क्षमा करणु, 6 संसार जी माया मोह खां परे रहणु, 7 जेको प्राप्त थिए उन ते राज़ी रहणु, 8 मिठा वचन ॻाल्हाइणु, 9 इंद्रियनि ऐं मन खे वस में रखणु, 10 सभिनी नंढनि ऐं वॾनि खे हिकु जहिड़ो सम्झी कंहिंजी बि बेइज़ती न करणु, 11 कंहिं जे ख़राबु चवण सां बुरो न मञणु, 12 कंहिं बि कम में तकड़ि न करणु, 13 ॿुधल ॻाल्हि खे यादि रखणु, 14 पंहिंजे कयल प्रण खे न विसारणु, 15 ज्ञान खे मुख्य रखणु। प्यारा भक्तों, अॼु इहे पाण भॻवान जा 15 गुण ॾिठा। सुभाणे पाण रियल गुण ॾिसंदासीं। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।